الحمد لله وكفى وسلام على عباده الذين اصطفى أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل اللهم مالك الملك قل اللهم مالك الملك تؤتي الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء بيدك الخير إنك على كل شيء قدير تولج الليل في النهار وتولج النهار في الليل لا تخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي وترزق من تشاء بغير حساب يتخذ المؤمنون الكافرين أولياء من دون المؤمنين ومن يفعل ذلك فليس من الله في شيء إلا أن تتقوا منهم تقاه ويحذركم الله نفسه وإلى الله المصير صدق الله العظيم قال صلى الله عليه وسلم أنا سيد ولد آدم يوم القيامة فلا فخر وأنا أول شافع وأول مشفع ولا فخر وأنا قائد المرسلين يوم القيامة ولا فخر قال صلى الله عليه وسلم أنا أكرم الأولين والآخرين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شريف اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا اللهم بارك على محمد وعلى آله كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد प्यारे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ईमानी युज़ दारो मदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत से भी है मोहब्बत अच्छी सी ईमान भी पोआ अगर मैं दिल कढ़े थी पैगंबर करीम मेरे दिल कढ़े थी तो पोगार मञण लाइ तयार सही पोगार मञण लाइ तयार ईमान भी पोआणी तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मञास तो अल्लाह अकेलो आहे न ॿुध हिकिड़ो आहे दुनिया के पैदा कंदड़ उहो आहे अल्लाह अल्लाह ख़ल्क़ वल अम्र ख़ालिक़ उहो ई आहे त हुकुम मूं जो थो रहे हुकुम जे बाबति असली ठाहिण ठाहिण खे वरी उन्हनि में तसरफ़ ऐं हलाइण खे पर उथंदे त ठाहिण ठाहींदड़ हिकिड़ो अलाह सारी काइनात अल्लाह अल्लाह ख़ल्क़ पर ठाहींदड़ बि उहो आहे अल्लाह ताला फरमाए तो कुल
मोहम्मद करमी चई त अल्लाह मालिकल मुल्क जी माना इहा आहे त जीअं तसरबुत हुजो आहे जो हुकूमत हुजा था हलण ते ठाहींदड़ बि तूं ई इजाज़ बि तुंहिंजे हथ में आहे त एज़ाम बि तुंहिंजे हथ में आहे ठाहियो बि तो आहे त वरी ड्राहींदे बि तूं हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो क़यामत जो सॼी ख़ल्क़ जेका माण्हू ॾिसे थो क़बरुनि वारा ॿुधी ईंदा का घड़ी गिरसियण जी बि थींदी उते अलाह ताला हुकुम कंदो त सभु फना थी वञनि जिब्राइल केरु बचो आहे चयोसि मां ॿालो तुंहिंजो हिकिड़ो जिब्राइल बचो आहे जिब्राइल अलाह फरमाए थो जिब्राइल तूं बि न हुजाण फना थी वञे पाण खे पाण चवंदो लिमनिल मुल्कुल युमलिल अल वाहिदिल क़हार मालिक मुल्क जी माना इहा आहे ॿी मुल्क जी मालिकियत ते कुर्सी मां जी कंहिंखे खणी ॾियां मुंहिंजी त न अठाई ढकण काठी वारा घर आहियूं काठनि ऐं लोहनि जो पैदा कंदड़ अलाह कारीगिरी न रसी आहे ख़ालिक हुनखे न चइबो साने हुनखे चइबो त हे कारीगर ठाहियो आहे सामान वारा जो आहे सामान जो ठाहींदड़ अलाह पर हे कारीगर आहे लोह बि अलाह जो ठहियलु आहे त काठियूं बि अलाह जो ठहियलु आहिनि अहिड़ी तरह हर शइ खे ॾिसी वञे हे मिसाल अथव त मालिकुल मुल्क जी माना आहे त ठाहे बि उहो हलाए बि उहो बीहारे बि उहो ॿारो त ॼाओ नंढड़ो माउ जे पेट में ॿारो त निकितो आहे रड़ियूं करे ॿाहिरि आयो आहे खाए छा पलजे छो हिकिड़ो आहे वजूद हिन ॿार खे वजूद त मिलियो ॿियो आहे उमिरि गुज़ारणु जंहिंखे चइबो आहे अरबीअ में बका हे रहंदो कीअं दुनिया में उहे असबाब कहिड़ा आहिनि जेके हिन सां साफ़ हुजनि ज़रिया बणिजनि हिन जे हयातीअ जा जेके नुक़सान वारियूं शयूं आहिनि जेके इंसान खे ॿार खे हलणु न ॾियनि उन्हनि खे टारनि उहो खाइणो आहे पीअणो आहे गर्मी खां बचाइणो आहे सर्दी खां बचाइणु बीमारी बढ़नि कोई अलाह ताला इहे सभु शयुनि जो पैदा कंदड़ अलाह आहे जीअं ॿार खे वजूद ॾिनई त वरी उन माउ जी थञ माउ जे उन बुबड़ में अॻे ई बीठी आहे जो चुसे थो बीठो मालिक मुल्क जो मतिलबु ठाही बि तूं थो वरी हलाई बि तूं थो वरी ड्राही बि तूं थो जहिड़ो आई ठाहींदड़ तहिड़ो ई रिस्क ॾींदड़ ऐं हलाईंदड़ तहिड़ो वरी फना करे वरी हिकिड़ो अलाह कोई आहे हिकिड़ो न बीहंदे रहे अलाह खे मञो अलाह जे सॾ ते अचो अलाह खे तॾहिं मञंदा जॾहिं असां नबियनि खे मञंदा त असां रसूल जा मोकिलियल आहियूं असां रसूल जा पैगंबर आहियूं पैगाम आंदो अथऊं पैगाम अलाह जो खणी असां तव्हां वटि आया आहियूं जिब्राइल खे अलाह ताला मोकिले थो अलाह जी रज़ा कहिड़े कमनि में आहे अलाह जो नाराज़ उहो कहिड़े कमु आहे अलाह आहे की न आहे मुल्क कंहिं ठाहियो आहे इबादत कंहिंजी थींदी हर जाइ हाज़ुर नाज़ुर केरु आहे कंहिं वटि खोट न आहे जो पाक सुभान अलाह में बेहमदी कंहिंजी सिफ़त आहे जे तारीफ़ूं हुन त शयुनि खे ॾिसी त वाह अलाह आहे वाह जो आसमान ठही वाह अलाह आहे वाह जी ज़मीन ठही वाह अलाह आहे वाह जो सिजू भरे दुनिया सही रोशन चंड में वाह अलाह आहे हमदुलिल्लाह खे चइजे सुभान हुन तोखे का बि कमी कान्हे तोखे को बि एब कोन्हे सुभान अलाह में हमदी जे माने जे अलाह फरमाए वाह जो मुंहिंजी माना हिकु त पंहिंजो इजुज़ नसी त मां आजुज़ आहियां मूंखे कमाल सभु तुंहिंजा मिलियल आहिनि ॿियो तारीफ़ मुंहिंजी कई मूंखे तुंहिंजी तारीफ़ जी ख़बर आहे त मुंहिंजी जेके सुभाण चई तारीफ़ कई अहिड़ी कंहिंजी तारीफ़ आहे ई कोन का ऐं जेके हमद चई कमालात ॿुधाई त जंहिंमें जेकी कमाल आहे सो मुंहिंजो ॾिनल आहे मुंहिंजो ॾिनल आहे मुंहिंजो हिन जी भलाई हिन जो हुस्न हिन जी मिठाई हिन जो कमाल हिन जो गुफ़्तगू हिन जी ताक़त इहे सभु मुंहिंजूं पोइ जॾहिं चई सुबुह अल्हम्दुलिल्लाह जो कई त इहे सभु तारीफ़ूं मुंहिंजूं थी वयूं पोइ फरमाए त सुभान अलाह बेहमदी जी तूं माना सम्झी ऐं इहा तारीफ़ सुभान अलाह बेहमदी चवंदे एॾी वॾी तारीफ़ आहे एॾो मूंखे वणे एॾो मूंखे एॾो वॾो सवाबु ॾिनोसीं हेॾे जन्नत जा मुल्क बाग़ बाग़ीचा हूरूं कसूरूं ॿाड़ियूं महारातूं ॾिघी उमिरि जो मौत ई कान वेठो पाए फरमाए थो उहो सवाबु जेकॾहिं आसमान ज़मीन जे विच में जिथे आसमान किरियो पियो आहे जिथे ज़मीन पई आहे हे भरिजी वञे सवाबु अञा न खुलियो अथव मथे सुभान अलाह न बीहंदे रहिया
पंहिंजे रब जी तारीफ़ कराइण आया पर रब जी तारीफ़ थींदी कॾहिं रसूलनि सां ई ॻाल्हि आणींदे हे अलाह जो पैगंबर आहे सच रसूल ते ईमान आणींदे त वणंदो ई न दुश्मन त केरु आहे अबू जहल खे न वणियो न अथई अबू लहब खे न वणियो न अथई वलीद मुंहुं तो शेबो न अथई जॾहिं वणंदो त पोइ ॻाल्हि बि मञबी पोइ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह बि चवणो पवंदो ईमान जो दारो मदार ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद वणंदी छो त ख़बर अथई तो हलियो न हिकु तोखे अकुल हुजे कहिड़े सां कहिड़ो ॿुधो हिकु त तोखे अकुल हुजे ये रसूल तोखे न मिलियो कि जबल जी चोटीअ ते पलजी थो नंढो थी वञो ई न तो पंहिंजे अकुल खे हलाए चवंदो यार सभु शयूं मोहताजूं जबल काथो किरे थो काथो टहे थो कॾहिं पाणी में ॿुढो बीठो आहे कॾहिं हेठि आहे हिकिड़ो हार असांसी कोन हे पाण खे बचाए कोन थो सघे हर शइ खे वण सुकी विया रही आहे ज़मीन किथे खॾूं किथे खुॿा किथे दरार सिज किथे लहे किथे उभरे आसमान जो साॻियो हाल ॿुधो रहियो सिज जो साॻियो रहे चइबो त का ताक़त आहे जेका हिननि खे हलाए रही आहे तव्हांजी माना त ईमान जो दारो मदार अकुल ते अॻे में तूं अकुल सां सम्झंदे त अलाह खे वजूद आहे जॾहिं अलाह खे वजूद आहे त पोइ रसूल छो न मोकिलींदो मुल्क कीअं हलाईंदो पोइ रज़ाक बि आहे महबूद बि आहे त अलाह जे ज़ात जो वजूद अकुल ते आहे पोइ रसूलनि जो तफ़सील आहे रसूल चई ॻाल्हियूं सम्झायूं सभई नमाज़ रोज़ा हज सगातो सभु दीन जा कम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ये ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो भरो लॻा सभई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह असांजे मोहम्मद खे ख़ातम नबी अना ख़ातम नबी ला नबी बाद मां नबीअ जी पुॼाणी महिरबानी नओं वजूद नबीअ खे न मिलंदो इब्राहिम आयो ॿी हर इब्राहिम कोन आयो आदम नबी थियो नूह नबी थियो ॿी हर वरी हलंदे हलंदे वरी मूसा ईसा जे विच में नूह अचे न बसि उहे नबी वरा हेठि हलंदा आहियो फरमाद मुंहिंजा मोहम्मद करीम सल्लल्लाहु हाणे तुंहिंजी नबूअत खां पोइ तुंहिंजी न उन्हनि आयलनि में कोई ईंदो न वजूद पएसि ईसा अलैहिस्सलाम खां सवाइ छो त हुनखे न वजूद न आहे उहो आयल आहे चौथे आसमान ते वेठो आहे वरी हिन उम्मत थी मोहम्मद करीम जो ईसा वरी लही थो थिए तंहिंखे इनखे वजूद मिलियल आहे इहो नओं माना आहे हाणे को बि नबी जेके नबूअ जी दावा कंदो त काफ़िर आहे ला नबी आबाद नबी करे सैयदुल सलासुल दज्जालुल कज़्ज़ाबुल कुल्लु यदई नबुअत अला अला नबी आबाद 30 कूड़ा ईंदा या घटि मथे बि ईंदा नबूअत जी दावा कंदो फरमाद मूंखां पोइ क़यामत आहे मूं मोहम्मद करीम जी नबूअत मूं मोहम्मद करीम जो किताब क़ुरान मुंहिंजो प्रोग्राम मुंहिंजी उम्मत रहंदी ॿिए कंहिं नबी जी उम्मत ई करेगा जे मूसा ज़िंदा थी पए लोकाल मूसा हयन मां वसियो इल्लत भई त मूसा बि मुंहिंजो उम्मत ई थींदो ये ईसा ईंदो त बि उम्मत ई थींदो ला नबी इहो मसइलो बि ला इलाहा इल्लल्लाह जहिड़ो अलाह खे न मञे काफ़िर आहे मोहम्मद करीम खे रसूल करे न मञे काफ़िर आहे जे मोहम्मद करीम ख़ातम नबी न मञे कंहिं ॿिए जो काफ़िर त अहिड़ो ई काफ़िर आहे मुर्तद आहे पोइ मन बदिल दीनहु फकफुरू फरमाए थो जेको दीन खे बदिलाए काफ़िर थिए पहिरियों मुस्लमान अबा दादा जा मुस्लमान हे छोरो अचे नालो हाणे बि नबूअ जो हे जे ग़ुलाम अहमद ख़ाजा ते जहिड़ो हले थो पियो मौलाना फज़ल रहमान जो बि सारे मुस्लमाननि जो सॼी दुनिया जे मुस्लमान जेको ॿिए जे नबूअ जो क़ाइल आहे फरमाए थो काफ़िर आहे जे मोहम्मद खे रसूल न मञे त काफ़िर आहे न अलाह खे वहदहुल्लाह शरीक न मञे त काफ़िर आहे न मलाइकनि खे न मञे त काफ़िर आहे जिब्राइल खे न मञे त काफ़िर आहे क़यामत खे न मञे त काफ़िर आहे तौरात इंजील ज़बूर खे आसमानी किताब न आहिनि त काफ़िर आहे न ते मोहम्मद करीम खे ख़ातमुन नबी न मञंदो त काफ़िर आहे काफ़िर आहे त इस्लाम खे छॾे आयो अबे लाॾे इस्लाम खे जो जाओ उन्हनि जे घर में पोइ जेको ग़ुलाम मकोड़ी शुरू जॾहिं इस्लाम खे छॾे आयो वरी पोयनि बि कलमो भरे कलमो बि भरनि था वरी ग़ुलाम खे नबी बि सम्झनि था त हे बि ओड़ा ई काफ़िर मन बदिल दीनहु जंहिं दीन इस्लाम खे मटायो फ़क़्तुलूहु हुनखे क़तूल करियो बसि हे आहे फ़ैसिलो कादियाननि जे लाइ
पोइ पाण फरमाइनि था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते सारो दार मदार मोहब्बत है ऐं मोहब्बत वारा अमल रसिया त सहाबा रसिया हर मुस्लमान खे मोहब्बत अॼु ताईं बि हलनि था हाणे बि कादियानी खे कुठो न कोर्ट में छोकिरे कुठो न कादियानी खे मोहब्बत वारा रसूल खे कई मिसाल मां बंदर थी रहूं फ़क़्तुलू करा बेटो फरमाए थो मां कान मोहम्मद रबा अहद मिन रिजालिकुम वलकिन रसूल अल्लाह ख़ातम नबिय्यीन बस चल रही है ये हाल समझाए जरूरत कर दुनिया मञी बीठी आहे त नबूअत मोहम्मद करीम जी आहे किताब मोहम्मद करीम जी हलंदो ॿिया किताब जा प्रोग्राम हींअर बंदि आहिनि ये प्रोग्राम आहे त क़ुर शरीफ़ जो प्रोग्राम क़यामत जे ॾींहं ते नबूअत आहे मुंहिंजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ तॾहिं फरमाइनि था त सहाबा वाह जो अमल करे अचे हुन ते मन कान मुस्तनन हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए मन कान मुस्तनन फलियस्तन बिमन क़द मात उलाइका असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो जंहिंखे को दग हथ करणो आहे का सुन्नत ते हलणो आहे का तरीक़े ते हलणो आहे त कंहिंजो दग वठां पाण फरमाइनि था कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह ताला फरमाए थो मोहम्मद करीम चई त जेकॾहिं अल्लाह सां ठाहिणो अथव अल्लाह खे पाण सां राज़ी करणो अथव त अल्लाह असांखे जन्नत जे जहन्नम खां बचाए अल्लाह जो दीदार बि कयूं भलनि जी संगत में पहुचूं अलैकिनी बिसालीन तवफ़नी मुस्लिमन अलैकिनी बिसालीन اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم من النبيين الصديقين والشهداء والصالحين नबीअ सिद्दीक़ शहीद सालनि सां गॾु रहणो अथव त मोहम्मद करीम चई त तुंहिंजी ताबेदारी करी तुंहिंजे इहा ताबेदारी साहबा नसी ॻाल्हियूं घणियूं ॾिठियूं साहबा ताबेदारी नसी जीअं हुज़ूर फरमान ते हलणो पियो पए जीअं फरमान उते हलणो पियो पए इहे साहबा सां जेको ऑर्डर कनि मोहब्बत चइबो आहे मोहब्बत रज़ी आहे दिलि में दिलि जो नालो मोहब्बत मेरान क़ल्ब बाक़ी मुंहिंजो मोहम्मद करीम सारी कायनात खे प्यार हुजे साहबा खे प्यार बच्चे खां ॿार खां ज़ाल खां पीउ माउ खां दुनिया जे सारे माण्हुनि खां हर महबूब शइ खां महबूब आहे त मुंहिंजो प्यारो पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अगरि मूंखे फरमा बरदारी करे त पंहिंजे नबीअ करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम अचे वञनि हेॾो नबीअ करीम जो आहे हेॾो वक़्त जे सदर ऐं वज़ीर आज़म जो आहे या कंहिं ॿी ताक़त वारे जो हुकुम आहे वॾो रसूल जो हुकुम उनजी मुखालिफ़त में आहे त मां पंहिंजे मोहम्मद करीम जी ताबेदारी कयां उन मोहबत खे बने खे मेला न कर माना ॿिया पासा सभु छॾे ऐं हुज़ूर जे पोइ न कर इहा मोहबत साहबा ई तॾहिं फरमाए थो अब्दुल्लाह बिन मसूद त ईअं कयो त साहबा कयो जेकॾहिं तव्हांखे दंग ते हलणो आहे त साहबा जे दंग ते मन कान मुस्तनन फल यस्तन बिमन खंदक जो वाक़ियो हुजे खंदक में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लीको कढियो 40 हा 10 माण्हू पाण सॻड़ा 10 माण्हू उन गहे खे खणण लाइ ॿीहर थिए थो तव्हां खणो हज़रत सलमान बीठो आहे हज़रत हुज़ैफ़ा बि आहे अम्बेर बि आहे चोथों इहे मुहाजिर छा अंसार उन लीके त सीधा था वञूं आॾो हिकिड़ी छिप जबर जी आई आहे खंड त खणी वञो हे गहो असां खणूं हो गहो ॿिया खणंदा या खाटी पई थी मदीने जी जुदारीअ में जंहिंखे खाई थी कजे खंदक जॾहिं उते जो आया अंदरि आॾो जो पथर हिकिड़ो वॾो आहे वॾो पथर न पथर खां हेॾे अचण ॾे असांजा रसूल करी वञो हुकुम आहे त हिन लीके ते अचो त अगरि हाणे हिते बीठा हूंदासीं बाक़ी लीको बि न बदिले ईंदासीं मोहब्बत न खे चइबो पंहिंजे महबूब जा आर्डर ते उते पोइ इहे औज़ार भॼी पिया चजूर भॼी पिया कमु न पिया करे सघनि हज़रत सलमान न बि असां सां तूं ॻाल्हाए त काॾे वञूं तव्हांजो आर्डर थिए आहे असां हिते बीही आहियूं नथा अचूं हाणे जेकी हुकुम जो हिकी रहियो तुर्की तंबू लॻल आहे उन ते अचे नबी सां जी ख़िदमत कयूं पाण हली आहे सलमान अच मूंसां तूं लहो पाण रहनि था चोलो मुबारक जो मथे कंदो पाण सगोर खे पथर पेटण समझंदा पिया 3 ॾींहंनि जी बुख आहे हा हिन इस्लाम खां थो मिटड़ी न करे ज़बरदस्त मिटी आहे मां ॾिठो ॻाल्हियूं
घर में वियुसि नबी करीम केॾी मूंखे घर में हज़रत जाबिर हज़रत अब्दुल्ला जो पुटु घर अचो त छेॾड़ी बीठी थिए हिकिड़ी ॿियो टोयो खण हिननि जो आहे जवन जो वारो करे तूं पी वठि छेलो मां कहां थो ॻाल्हि खुटाइणी जल्दी में छेलो कोई ये टुकड़ा करे दिगड़े में थो हेलो है अठो में कोई वियो पीसी वियो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह फरमाए थो अठो में पीसी वियो मां हुज़ूर जी मां नबी साहब दावत करी या रसूल अल्लाह फरमाए मारणी कई थी या हुज़ूर फरमाए तू यो कादरो करे हे जाबिर हाज़िर आओ मां अचो त ॿुधाए ॼाणासीं मथां लश्कर वठी अचे मारी थी आयो मथां असांजी ख़्वारी थिए पाण भरिसां थी या रसूल हे ॻाए टोयो खण टे जो आहे शेरड़ी आहे हिकिड़ी चङड़ी उहा कोई आयो आहे जेके ॿ टे माण्हू मुला सम्झो थो वठी पाण पाण दावत आहे लश्कर वारो जाबिर तव्हांजी दावत कयसि अचो त मानी खाई अचो हली दावत मां त हिकिड़ो आवाज़ मोजो फलाणी मसालो त वॾो थी चए छा करायो चए हीअं थी वियो रसूल त खण खे सर कयो चयो पाण ॼण अंत अंत वञी पंहिंजो पाण ॼण मां छा कयां चए मां ॿुधायो सही चए ॿुधाए पोइ परवाह न कर पाण फरमा त जाबिर अॻ में कुॾी बि न लाहिजो अॻ में मानी बि न पहुचाइजो अठो ॻोठ हुजे जेसिताईं मां मोहम्मद खे बचा सघां हेॾी महिरबानी हेॾो उहो तकलीफ़ हुई हज़रत मोटी आयो पाण सॻुरो आया पाण भाॼी कढंदा ॾींदा विया सॼी ख़ल्क खाधी मानी खाधी 1000 माण्हू जो हुयो 1000 माण्हू मानी बि पई बचे अटो बि असांजो उहो ई थियो ऐं मानी बि पई बचे पई पाण सॻोरनि लही जो धको लॻे त वारी जो ढेर थी वियो ॿीहर बि थियो टुकड़ा थी वियो टीहर थियो पर अलाह अकबर मूंखे शाम जूं माड़ियूं ॾिसण में आयूं मूंखे रूम जूं माड़ियूं ॾिसण हीरा जूं माड़ियूं आहियूं नियमा जूं माड़ियूं आहिनि ऐं अलाह ताला जो हुकुम थियो आहे त मोहम्मद कर में तुंहिंजी हुकुम तुंहिंजी उम्मत जी पासे इन नज़र ते पहुचंदी वई त असां बि नाला आया या रसूल अलाह असां मदीनो सॼो बरस ॾिठो आहे राति पर उनजे घरनि में ॾींहं पिया बरस पिया उन जाइ खे लाहे छॾियो मुख़्तसर ॻाल्हियूं दुरूद शरीफ़ पढ़ंदा हुआसीं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबी रमी वाली वसल्लम पैगंबर करीम जे हुक्म खे लाहे छॾियो तॾहिं फरमाइनि था ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन फरमाइनि जेसिताईं मां मोहम्मद प्यारो न आहियां सल्लल्लाहु अबे मां खां बि मां प्यारो हुजां बचनि खां बि मां प्यारो हुजां ज़ालुनि खां बि मां प्यारो हुजां मुंहिंजे हुकुम खे अॻ में आणियो वन्नासि अजमईन सभिनी माण्हुनि खां मां प्यारो जेसिताईं न आहियां तेसिताईं मोमिन न आहियो छो त मोमिन तॾहिं आहे जॾहिं बसि मां जॾहिं मुंहिंजे हुकुम खे अॻ में करी मुंहिंजे हुकुम खे अॻ में करी जीअं मां चवां ते करी ॿियनि खे छॾे वञ हे इख़्तियारी मोहबत आहे ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही मोहबत जमा में लाल क़ल्ब खे फैसला थींदा दिलि में पर त दिलि में हिकिड़ो दुआ इज़ा सलवत सलवल जसद कुल्लु इज़ा फसद फसद जसद कुल्लु जो उहो उज़ो सालिह आहे सभु उज़ो कंट्रोल में आहिनि जो उहो बेदीन आहे त सभु उज़ो बेदीन आहिनि अखि में फरमा बरदार दिलि जे में दिलि में हिकु में फ़ैसिलो थींदो अखि ओॾे ॾिसंदी दिलि फ़ैसिलो कंदो हथ उहो कमु कंदा पेर सफ़ा ओॾे कंदो सामान छा बाज़ार में उहो वठंदो मच्छी त मच्छी पखी त पखी अॻ में दिलि जो फ़ैसिलो आहे पर दिलि तुंहिंजी सुधरियल आहे इस्लाम आहे त प्यारे मोहम्मद करीम जी मोहबत आहे त सारो इस्लाम थो ठाहे सारो इस्लाम थो ऐं जे दिलि में मोहम्मद करीम मोहबत कान्हे त अखि बि करे त कंदी ज़बान तॾहिं फरमायो तेसिताईं तव्हां जेको मोमिनी न आहे जेसिताईं दिलि में मोहबत मुंहिंजी कान्हे ऐं दिलि बेफ़रमानी पोइ पाण फरमायो मल क़ाबिल अशरफ प्यारो पाण खां बि पंहिंजो सिर्फ़ु बचे या वञे परवाह ई न आहे हुनजे प्यारे पैगंबर जी फरमाइश करी मल क़ाबिल अशरफ मल मीरा पर यहूदी माराया अथनि साहबा मोकिलिया अथनि टाइम एतिरो कोन्हे जी तफ़सील कजे माण्हू मोकिले माराया अथनि फरमायो ऐं हिन जे लाइ केरु आहे हा मुसलम कज़ाब हुज़ूर जे वक़्त में मौजूदा वई हा ॿियो हो असद अंसी ॿिन्ही लाइ फेरोज़ देलवी असद अंसी क़त्ल करायो हुज़ूर जा पोयां ॾींहं जिब्राईल जे ॿुधायो ऐं मुस्लिम खे त अबू बकर सिद्दीक़ क़त्ल करायो पाण सगुरनि जे वक़्त में बसि यार मां ॻाल्हि खुटायां थो त मां वरे बि कान
पाण सगोरन वटि आया ॿ शख़्स हिकिड़ा हे इब्न नवाह बसि हिकिड़ी ॻाल्हि ॿियो इब्न असाब ॿई आया यमामा जे पासों मुसले में मोकिलिया जंहिं नबूअत जी दावा कई हुज़ूर ने वञी मुंहिंजो न्यापो खणी वञो मोहम्मद करी वञे सल्लल्लाहु हुज़ूर जे दौर में नबी अहिड़े कादियाननि खे मारायो नबी अहिड़नि जे नबूअत जी दावा कई आहे न सर हुन पंहिंजी तकलीफ़ नबी कहिड़ी बर्दाश्त कंदा हुआ पर वरी इहा असांखे उन्हनि खे मारायो अथनि तव्हांजी माना इहा दीन जी तकलीफ़ आहे इहा ज़ाती तकलीफ़ न आहे इहो दीन ते हमलो आहे आया हल ॿई इब्न नवाह ऐं इब्न असाब पाण फरमाईंदा अंतुमा तशहदान अनी रसूलुल्लाह अहमद जी रिवायत हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद खां रिवायत अंतुमा तव्हां हीअ शाहिदी ॾियो था त मां मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहियां इन्हनि खां पुछे जेके मुसल में कज़ा जंहिं नबूअत जी दावा कई हुज़ूर जे वक़्तु तव्हां शाहिदी ॾियो था त मां मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहियां ॿिनि ई चयो नहनु नशहदु अन मुसलमत रसूलुल्लाह हुन चयोसीं असां शाहिदी ॾियूं था त मुसलम अल्लाह जो रसूल तू आहीं न आहीं हिनया मुसलम अल्लाह जो रसूल आहे असां इहा था चइजे भई तुंहिंजी नथा ॾियूं पाण फरमायूं बाक़ी अलाह जे ज़ात जो कसम आहे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे जॾहिं कासिद न हुजो हा कासिद थी आयो कासिद न हुजो हा त मां ॿिन्ही खे क़त्ल करायां मोहम्मद करे माराए सघो नथो माराए हिन कादियाननि मिर्ज़ानि खे जेको नबूअत जी दावा करे कासिद आया कासिद पाण त कोन है अञा कासिदनि जे नियामत फरमाइश बाक़ी अलाह जे ज़ात जो कसम आहे जेकॾहिं तव्हां कासिद न हुजो पर कासिद ते ॿार न आहे तव्हां पाओ न्यापो करायो तंहिंखे हाली छॾियां पाण सगुर पोइ मुसेरे में बि क़त्ल थियो अबू राफ़े बि क़त्ल थियो अहिड़े क़िस्म जी दावा कुफ़र आहे जेको दावा कंदो सो मुर्तद आहे पैगम्बर करीम पाण बि माराया पोइ सहाब बि लड़ाई कयूं उनखे ख़तमु कयो तॾहिं फरमाए थो पोइ जा मोहम्मद करो चई त बसि मुंहिंजे हथ में हुकूमत मुंहिंजे हथ में चई कुलिला मार कयो तूं तिल मुल्क मंतशा तंज़िल मुल्क में जंहिंखां खसा कई आहे रात के ॾींहुं कया मुंहिंजी मर्ज़ी आहे ॾींहं खे राति कयोसीं अमीरनि खे ग़रीब बणाया मुंहिंजी मर्ज़ी आहे ग़रीबनि खे अमीर बणाया कॾहिं अबू जर थो बिलाल खे मारे ॿिया था मारनि पिया केॾी राति कॾहिं उहे मुटे खूह में ज़मीन क़त्ल करे बदिल में खूह में उछलंदो हज़रत बिलाल वारा मां ख़ुशियूं था कनि अॼु तव्हांजो हे ॾे अलाह ताला साईं तव्हां मुस्लमान खे कामयाबु बनाईंदो अलाह ताला जे खादियाननि खे ख़तमु कंदो अल्लाह ताला ने जेके हींअर वज़ीर आज़म ऐं आला बणिया आहिनि अलाह ताला सभिनी खे नाबूद कंदो जेका सम्झा था थियनि अलाह ताला सम्झजे आख़िर तव्हां अल्हम्दुलिल्लाह